यूसी उडेरो लाल विलेज जे ॻोठ अबूबकर मोरोजो जे ॻोठाणनि जो बुनियादी सहूलियतूं न हुजण ख़िलाफ़ चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाज कंदड़ गुलाम मोहम्मद मोरोजो, इसरार मोरोजो, सुलेमान मोरोजो, काशिफ मोरोजो ऐं खलील अहमद मोरोजो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां ॻोठ में रोड रस्ता तोड़े ड्रेनेज सिस्टम ख़राब हुजण करे तमामु घणी तकलीफ़ थी रही आहे, जंहिं करे गटर उथलण रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिं नतीजे में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में पिणु इज़ाफ़ो थियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त असां सदाईं पीपी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदा आहियूं, मगर हर दफ़े चूंडियल नुमाइंदा इलेक्शन खां पोइ गुम थी वेंदा आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी ॻोठ जूं नालियूं ऐं नालियूं ठाराए इन्हनि मथां मोरियूं ॿधाए ॾिनियूं वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची